दोस्तों, ही पैगाम साइंस जी दुनिया सथ पारां किरोना वायरस बाबति अॻुवाट आगाही आहे। किरोना वायरस छा आहे? किरोना वायरस अहिड़ो वायरस आहे जेको ज़ुकाम, खंघि, दमू पैदा करे थो, जेको वायरस जे क़िस्म या ख़ानदान आहे। पर उन क़िस्म जे वायरसनि मां ख़ाली 6 अहिड़ा आहिनि जेके इंसान खे मुतासिर कंदा आहिनि। हाणे ताईं दरियाफ़्त थींदड़ उहो वायरस सतूं वायरस आहे। उन खां अॻु चीन में 2002 में मदाफ़ियत निज़ाम खे घणो नुक़सान पहुचाईंदड़ बीमारी सार्स नाले जेका किरोना वायरस कारण ई पैदा थी हुई, जंहिं 8000 माण्हुनि खे पंहिंजो शिकार बणायो हो। जॾहिं बि को नओं वायरस दरियाफ़्त थींदो आहे त उहो अंदाज़ो लॻाइण जी कोशिश कई वेंदी आहे त बीमारियुनि जूं अलामतूं केतिरियूं ख़तरनाक आहिनि। नवां वायरस हमेशह साम्हूं ईंदा रहंदा आहिनि, उहो ई कंहिं जानदार में हुजनि था। उनजो पतो घटि मिले थो, उन सां उहो इंसाननि ऐं ॿियनि ॾांहुं वञे थो। जेकॾहिं माज़ी में बि असां ॾिसूं त को बि नओं वायरस इंसाननि में आयो आहे त उहो मुख़्तलिफ़ जानदारनि मां ई मिले थो। सार्स वायरस सोवियत कैट नाले जानवर मां इंसान ॾांहुं आयो। जेकॾहिं हिकु दफ़ो उहो पतो पइजी वञे त वायरस कंहिं जानवर मां इंसान में आयो त उन जो इलाजु करणु सवलो थी वञे थो। किरोना वायरस ममालिया जानवरनि में पातो वञे थो। हीउ नओं वायरस इंसान मां इंसान ऐं इलाजु कंदड़नि में बि हलियो वियो आहे, जंहिंजो सबबु लाइल्मी हो। फिफड़नि खे मुतासिर करण वारनि वायरसनि बाबति उहो ख़्यालु आहे त उहो ई खंघि, ज़ुकाम, दमे जा कारण बणिबा आहिनि, जेको वायरस जे फैलिजण जो सबबु बणिजंदा आहिनि। वायरस हिकु दफ़ो इंसानी खलियुनि ऐं दाख़िल थियण वारनि खां पोइ पंहिंजे अंदरि मुख़्तलिफ़ तब्दीलियूं पैदा कनि था, जेको पिणु माहिरनि लाइ परेशान कंदड़ हुजे थो। एहतियाती तदाबीरियूं: वरी साबुण सां हथ धोइण घुरिजनि। थधि ऐं ज़ुकाम जे मरीज़नि खां परे रहो। खंघि, निछ दौरान पंहिंजो मुंहुं ऐं नक ढकियो। घरेलू जानवरनि खां परे रहो। खाधो पचाइण खां अॻु हथ सुठे नमूने धोइजनि। कंहिंजे बि अखि, मुंहं खे हथु लाइण खां परे रहो। मुर्गी या गोश्त वठणु शर्त उनखे सुठे नमूने साफ़ कजे। मुतासिर जानवरनि जो गोश्त न खाइणु घुरिजे। मुतासिर माण्हुनि जंहिंखे ज़ुकाम हुजे उनखे हिफ़ाज़ती मास्क लाज़मी इस्तेमालु करणु घुरिजे ऐं उनखे ख़ानदान जे ॿियनि माण्हुनि खां धार कयो वञे। मुतासिर मुल्कनि में जानवरनि में हथ विझण खां पोइ सुठे नमूने हथ धोइजनि। घणो वक़्तु ज़ुकाम, खंघि, दमू रहणु शर्त वेझे कंहिं डॉक्टर सां राबितो करियो। वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि ज़रूरु क्लिक करियो।